अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद आहे त सभु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अल्लाह पाक कंदो जाते बि हूंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जी दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो राजा गफ़ार। अॻे यूट्यूब जा वैसे ई वीडियो ठाहींदो हुउसि, फ़नी वग़ैरह जेको बि। पर हाणे मां व्लॉग वीडियो ठाहियां त मुंहिंजी टीम कोन्हे, मूंखे टीम चढ़ी वई पंहिंजी। उन्हनि खे तनख़्वाह न पियो ॾियां न, तनख़्वाह मूंखे पाण खे नथी मिले त उन्हनि खे छा ॾियां। दोस्तों, अॼु रमज़ान शरीफ़ जो 29 रोज़ो आहे। भलारो महीनो ईअं गुज़री वियो, ख़बर ई न पई। पर हिन भलारे महीने में कमायो उन भाइरनि जे रोज़ा रखिया, तराबियूं पढ़ियूं, निमाज़ पढ़ी, सदको ॾिनो, फितराणो कढियो। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो, असां बि पंहिंजो नालो लिखायो आहे। बसि अल्लाह पाक पंहिंजे दरबार में क़बूल करे। दोस्तों, यादि कयो, थोरो सोचो त 29 रोज़ो अॼु आहे, मतिलबु त 30 रोज़ो अलाए ते। छो जो करे पाकिस्तान में अक्सर करे 12 बजे खां पोइ ऐलान थींदो आहे त 30 रोज़ो न थींदो बाबा, बसि सुभाणे ईद थींदी। जंहिंजा दर्जी वटि कपिड़ा पिया आहिनि, पंहिंजा कपिड़ा खणी अचो। छो करे ईअं ओचितो ऐलान थी वेंदो त ख़बर ई न पवंदी, जीअं अॻे थींदो हुयो। अॻिले साल मूंसां बि इहो ई चकर थियो। मां चयुमि त बसि सुभाणे 30 रोज़ो थींदो, पर 30 रोज़ो न थियो। राति 12 बजे खां पोइ ऐलान थियो, मुंहिंजा कपिड़ा दर्जी वटि रहिजी विया। इन करे बसि शुक्र आहे मालिक जेको नसीबु थियो, जेका रब जी रज़ा, असां रब जी रज़ा में राज़ी आहियूं। पर दोस्तों, पाकिस्तान में अक्सर करे राति 12 बजे खां ऐलान थींदो आहे त सुभाणे ईद आहे। इन करे दोस्तों, तव्हांखे चवां थो त तव्हां पंहिंजी तयारी मुकमल करे वठो, अॼु ई राति कयो। छो करे पक न आहे, पर यकीन सां राति 12 बजे खां पोइ बि ऐलान थी सघे थो। जल्दी कयो दोस्तों, तयारी कयो, को रहिजी न वञे।